जैसे लोड़ाऊ थिया जनी भर रहन, जैसे लोड़ाऊ थिया जनी भर रहन, मारू मंझ थरन रही रहंदा केतरो। जैसे लोड़ाऊ था जनी संधी धीर, मारोड़ा फकीर कह दर दींदा दाहड़ी। सो बेली साथियों, जिए लतीफ इलात मेरान टीवी जो हफ्तेवार फिक्री तारीखी ऐं तहकीकी रिहान शाहजा पंधे पेचरा सां गॾु आऊं आहियां सलीम भुट्टो लतीफ़ी। साईं जे पंधनि पेचरनि जो पीछो कंदे मुख़्तलिफ़ माग भेटींदे अॼु असां हिकु तारीख़ी शहर ऐं थर जी कंधी ते अमरकोट शहर ऐं उन जे विच में जेको मौजूदु किलो आहे उन जे साए में बीठा आहियूं। हीउ किलो नूर मोहम्मद कलोड़े 1746 में ठहियो। तारीख़ जी इहा दुरुस्तगी थियणु खपे त हीउ कलवा दौर जो किलो आहे ऐं असुल किलो या अञा ॿियो चइजे त अमरकोट शहर जो पुराणा आसार जेके आहिनि मुंहिंजे खाॿे हथ ते आहिनि, जिथे अकबर बादशाह जी ॼम माग जो यादगार बि आहे। ऐं उन हवाले सां हिन किले जी तारीख़ खे दुरुस्त कंदे त हीउ नूर मोहम्मद कलोड़ो जेको सिंध जो हाकिम हो 1746 में ठारायो ऐं असुल किलो ऐं असुल अमरकोट शहर उन जा आसार अञा असां खां खाॿे पासे ते आहिनि। ऐं उन किले या हिन अमरकोट शहर सां तारीख़ जा तमामु वॾा हाञा जेके सलाड़ियल आहिनि ऐं हिन सरज़मीन खे जेकॾहिं तारीख़ी रोशनी में ॾिसंदासीं त मुंहिंजे साम्हूं भिटो उन्हनि जी वारी जो रंग जेको अछो आहे ऐं उते जेके हेठायूं या खॾा खुॿा नज़र अचनि था त उहे हाकड़े दरिया जा वहकरा हुया जेको मुहिम जे दड़े में आर्यन जे हमले खां बि अॻु जी जेका सा कहाणी आहे तारीख़ आहे। ऐं इहो हाकड़ो दरिया जेको हिन अमरकोट शहर जे मथे पासे खां वहंदो ऐं लंगर पार कर खां वठी कच्छ में वञी समुंड में छोड़ कंदो हुयो। ऐं उन दौर में ॾिठो थो वञे त इन हाकड़े जे वहकरे ते कोट लखपत ताईं बि सारियाल जी पोख थींदी हुई ऐं तॾो को पारी लंगर शहर जंहिंजा हींअर खंडरात मिलनि था असांखे गिरावाह जे भरिसां, ऐं गिरावाह बि पोइ बंदर रहियो आहे, अली बंदर बि रहियो आहे, कोट लखपत बि बंदर रहियो आहे। त उहो पारी नगर शहर हो ऐं बंदर हो तमामु वॾो ऐं इहो साॻा बंदर हुया हिन हाकड़े दरिया जे हवाले सां जेके कच्छ जे इलाइक़े खे नरगो आबाद कंदा पर कच्छ खे सिंध जे बाक़ी ॿियनि इलाइक़नि यानी ठटे जे उन सां ॻंढे बीठा हूंदा हुआ। त हाकड़ो पंजनद खां सिंधीअ जी शाख जेका अलॻि थी बहावलपुर खां ऐं हिन सिंध में दाख़िल थींदी ऐं पोइ जैसलमेर मां बि गुज़रंदी हुई ऐं कच्छ ते ईंदी हुई। जॾहिं इहो आर्यन जे दौर खां बि अॻु जी ॻाल्हि आहे, मुंहिंजे दड़े ते जॾहिं आर्यन हमलो कयो ऐं उन खां पोइ पहिरीं सदी ईसी ताईं इन हाकड़े जा वहकरा क़ाइमु रहिया ऐं उन जे पहिरीं सदी ईसी ताईं जॾहिं हाकड़े जा वहकरा ख़तमु थिया त पोइ अॻूणो महराण या महराणो दरिया जंहिंखे चइजे उहो वरी उमरकोट जे पोएं पासे जिथे हींअर मां बीठो आहियां त साम्हूं हाकड़े जा वहकरे जा निशान आहिनि ऐं पोएं पासे असांखे इन महराणे जा निशान मिलनि था ऐं उहो पोइ इन एरिया खे आबाद कंदो रहियो। त इन्हनि ॿिन्ही वहकरनि जी निस्बत सां जे ॾिसूं था त कंहिं बि इलाइक़े जी मशहूरी या सुञाणप या हुन जी तमदनी ऐं सकाफ़ती या तहज़ीबी मान या अहमियत जेका हूंदी आहे उहा टिनि ॻाल्हियुनि ते हूंदी आहे। हिकु सूह, ॿियो सूरियाई ऐं टियों सखावत। त जीअं मूं अर्ज़ु कयो त हाकड़े ऐं महराणे जे वहकरनि सबबि हीउ एॾो आबाद इलाइक़ो रहियो त उन हवाले सां न रुॻो फितरी सूह पर इंसानी सूह बि हिते हासा कंदी हुई ऐं सूरह जेके जुंगजू क़िस्म जा माण्हू जिन पंहिंजी धरती पंहिंजे लंगनि ऐं दंगनि ते सिर ॾिना
ऐं धारियुनि जे हमलनि खे रोकियो। अहिड़नि सूरह किरदारनि जो तालुक़ बि हिन खिते सां आहे ऐं साॻे वक़्तु सखावत जे हवाले सां इन्हनि दरियाहनि जे वहकरनि जे करे ही आबाद धरती इन हवाले सां हिते ॾातार पैदा थिया त उहे किरदार सिंध जे 7 सुर ऐं 10 ॾातारनि में बि कुझु अहिड़ा किरदार आहिनि जेके हिन अमरकोट शहर ऐं अमरकोट तॾहिं रियासत जेका मुख़्तलिफ़ दौरनि में मुख़्तलिफ़ क़बीलनि वटि या मुख़्तलिफ़ क़ौमुनि जे हाकिमियत में रही आहे उन हवाले सां इहो इलाइक़ो सूरियाई जे करे सखावत जे करे हुस्न या सूअ जे करे मशहूरु रहियो आहे ऐं अॼु ताईं थर जो ही इलाइक़ो ऐं अमरकोट शहर या हुन जे आस पास जा जेके तारीख़ी खंडरात आहिनि उहे असांजी सिंधियत या मुहिम जे दड़े वारी सकाफ़त जो ख़मीर जेको आहे ज़मीर जेको आहे उन खे अञा ज़िंदा रखियो बीठा आहिनि। त चवण जो मक़सदु इहो त हिननि दरियाहनि जे वकिरे करे ही आबाद सरज़मीन ऐं हिन ई आबादी जे करे पोइ ॿाहिरियां बुखिया हमलियावर या हौलाक क़ौमूं सेंट्रल एशिया खां वठी हे अरबन ताईं हिते अंग्रेज़नि ताईं हिते हमलावर थींदियूं रहियूं आहिनि। ऐं हिन अमरकोट शहर जी जेकॾहिं तारीख़ असां खणंदासीं त असांखे 500 ईस्वी खां बि आॾाटो ही शहर मिले थो पियो ऐं उहो अमरा सुमरे जेके तॾहिं राजपूत हिंदू हुआ उन जे नाले सां मनसूब कयो थो वञे त उन शहर जो बुनियाद विधो ऐं उन राजपूत या उहो सुमरे नाले जेको अमरा हुयो उन हवाले सां इन खे अमरकोट सॾियो थो वञे। ऐं पोइ मुख़्तलिफ़ दौरनि में हिते राठौड़नि परमाड़नि सोढनि ऐं जेके पोइ सोढा अॻिते हली राणा लिखजनि था ऐं हाणोका हितां जा राणा जेके आहिनि उन नसुल मां आहिनि उन्हनि हिते हाकिमियत कई। सूमरनि जे दौर जी बि हिते असांखे हाकिमियत मिले थी ऐं उन जॾहिं सूमरनि जे दौर जी असां ॻाल्हि कंदासीं त पोयों जेको हमीर बादशाह हुयो उन जे दौर में असांखे मुमल राणे जो किसो दास्तान जेको सो उहो बि हिन शहर ऐं हिन शहर जे हाकिम हमीर सूमरो ऐं उन जे टिनि वज़ीरनि नौर भट्टी ऐं सीनड़ो धमाचाणी ऐं राणो मेंढरो जे हवाले सां मिले थो। साॻे वक़्तु असांखे इन खां 200 साल अॻु जेको सो असांखे उमर मारू जो किसो मिले थो उहो बि हिन अमरकोट शहर ऐं जूह सां तालुक़ रखे थो। उन खां अलावा आॾाटो अञा हमीर पोयों जेको बादशाह हुयो सूमरनि जो उन खां आॾाटो जेको हमीर बादशाह हुयो उन जे हवाले सां असांखे ढोल मारल जो किसो बि मिले थो। त चवण जो मक़सदु त हिन अमरकोट शहर ऐं अमरकोट शहर जे आस पास तारीख़ सां गॾोगॾु सूरहनि सुरमियुनि ऐं साईं जे दास्तान जूं सूरमियूं या मुखियाणियूं जंहिंखे चइजे उन्हनि जो बि ॻाल्हापो रहे थो। ऐं अपखंड जे हवाले सां हुमायूं बादशाह ऐं अकबर बादशाह जे निस्बत सां ही शहर बि अञा वधीक अहमियत रखे थो। त सुबुह ॾींहुं साथियो हिते असां हिकिड़ी नंढी साई वठंदासीं, असां सां गॾु रहिजो। असां हिन ई माग ते मौजूदु किले जे कंहिं कुंड पासे में वधीक तव्हां सां ॻाल्हियूं वीचारींदासीं। जीअं लतीफ़
साथियों, एक दफ़ो ॿीहर भलीकार अमरकोट शहर के मौजूदा किलो उन अंदर जो म्यूज़ियम आ या अजायब घर आ, मां उनजी एक कुंड में ॾिठो आहियां। मुझे पस मंज़र में मारवी की निस्बत से हिकिड़ो मंज़र है खूह जो बकरिन जो पानी भरण जो। मारवी खुद खूह से पानी भरे थी पई हिकिड़ो बकरार असांखे नज़र अचे थो पियो। कुंड ते बीहण मारवी की निस्बत से ॻाल्हाइण जो मक़सद इहो आहे त अॻ में असां भालवा जे भेरे भेरी मारवी ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई। जीअं शुरू में मूं ॻाल्हि कई त ढोल मारोल हमीर सुमरो उमर सुमरो मारवी जा ॿ अलॻि दास्तान जिन जे वक़्त के हिसाब से घट में घट 2 खां 250 साल जो विच में जो सो वक़फ़ो आ त उहे लोक दास्तानन लोक अदब के हवाले से या लोक रवायतन के हवाले से मुहक़क़न के हवाले से इन ॿिन्ही किरदारन के हमीर उमर के एक समझो वो आहे। लतीफ़ साईं हालांकि पंहिंजी जाइ ते रिसाले में ढोल मारोल सुर जो घाटकी ॿोली में है वो अलग रखियो है, पर उनके कुछ मौक़क़न रद्द किया। पर अवाइली कलमी रिसाला जो अवाइली जो असांजा मौक़िक़ हुआ उन्होंने ढोल मारोल के भी जो सो शामिल किया। ढोल मारोल के इन बुनियाद पे असां नथा लतीफ़ साईं के खाते या मालिकी में कढी सघूं, छो जो ससी में सुर देसी में असांखे ब्रोकी ॿोली जा बेत मिलन था। त जॾहिं ब्रोकी ॿोली जा बेत मिलन था या रिसाले में पारसी अरबी जो आयतूं फुकरा लफ़्ज़ मिलन था त इन जाइ ते हिन सिंध खिते जो एक तारीख़ी किरदार जो सिंध धरती से ताल्लुक़ रखे थो त उहो भी ढोल मारोल भी साईं जो सुर थी सके तो इन ते। पर जेका करण की ॻाल्हि आहे उहा इहा आहे त लतीफ़ साईं जे मुतफ़िक़ कलाम जो सुर मारवी आहे उन में 13 बेत जेके हमीर के नाले से पिया आहिनि 40 बेत उमर सुमरे के नाले से पिया आहिनि। त ये 2 किरदार 2 दास्तान हालांकि तारीख़ के एडो विच में को वक़्फ़ो आहे 2-2.5 सदियुनि जो त उहो पाण में मिक्सअप थी वियो आहे। त उनजी वज़ाहत कंदो मां हलां त 1170 ईस्वी में हमीर सुमरो जॾहिं हिन अमरकोट ते हाकिमियत कंदो हो त पुंगल राय यानी मारोल जो पी इन जी अणभड़त थी जैसे हमीर सुमरे इन थर के इलाके में हकाले कढियो हू जैसलमेर में वही वो पंहिंजी नंढड़ी राजधानी कायम कई उते पुंगलगढ़ नाले से हिकिड़ो किलो भी ठाराई। इन कहानी से जो सूरमो आ सो ढोलो नरोर है जो अनर राय जो पुट है। इन ॿिन्ही हाकमन की पान में पगमट यारी दोस्ती हुई त इन्हनि ढोल नरोर मारोल जो नंढे हूंदे ही बालकपणे में ही हिननि संग तय करे छॾियो हो। पर वक्त हालतुनि जे करे जॾहिं पुंगल राय के थर जो इलाइक़ो छॾे जैसलमेर वञणो पियो तब उतां वेही करे हिन हमीर ते अमरकोट के हवाले से हिन जी राजधानी के हवाले से या हिन जे सीन के हवाले से हमला कंदो रहियो। हू नंढो बादशाह हो तंहिं करे पुॼी न पियो सघियो, पर हुनखे पंहिंजे इंतकामी हवाले से उहे मुख़्तलिफ़ वक़्तनि वक़्तनि हुनखे तंग करण लाइ हमला कंदो रहियो। त इन हवाले से ही मारो जेका ढोलो नरोर के हवाले से इन जी कहानी जेका एक शाही खानदान जा फर्द हिन ॿई जॾहिं मारोल जवान थी त पोइ हिन भानन भट्टन की मार्फत जेके से न्यापा पे कराया ढोलो नरोर के, जंहिंखां पोइ ढोलो नरोर जेको सो पंहिंजी ॼञ वठी शादी करण लाइ वियो। जॾहिं शादी खां ॼञ वापस आई पे त हमीर सुमरो के जॾहिं इहा ख़बर पई त पुंगल राय की न्याणी जेका सा हिन ॼञ में कुंवार के रूप में आहे ऐं हू मुंहिंजो दुश्मन आहे त उहे दुश्मन खां वेर वठण लाइ उन ॼञ ते हमलो करे मारोल के खणी जेको सो पंहिंजे कोट में कैद कयो, जंहिंखे ढोलो नरोर पंहिंजी हिरफत ऐं सुरियाई सां जेको सो आज़ाद कराए वियो।
त ही ढोल ॿारो जो किसो कुझु पस मंज़र आहे जंहिंखे अलॻि सम्झणु घुरिजे ऐं 12वीं जो किसो जेको उहो 2-2.5 सदियूं हुन खां पोइ थियो आहे पर जेके वाक़े जा कुझु कड़ियूं कुझु वाक़िया कुझु उन जा जेके पहलू आहिनि उहे रुख आहिनि उहे हिकु जहिड़ा आहिनि तंहिं करे असां मुंझ में उन ॻाल्हि खे जेको सो ईअं सम्झो आहे त 12वीं पालणी पंवार जी धीउ हुई माॾोई हुनजी जेका असां अमड़ हुई ऐं उन जो ख़ैत सीन सां नंढे हूंदे मंगणो थियल हो ऐं पोइ बि जॾहिं संग घुरियो 12वीं जो त उनखे इनकार कयो वियो जेको कावड़जी करे वरी उमर सूमरो उन वटि आयो इहो वरी 1371 खां 1388 जो ज़मानो आहे ऐं इहो वाक़ियो थिए थो पियो ऐं ही उहा ग़रीब औरत हुई जंहिंजो असां अॻिले प्रोग्रामनि में ज़िक्र करे चुका आहियूं त हिननि ॿिनि किरदारनि खे अलॻि सम्झो वञे ऐं वक़्त जो विच में जेको वक़्तु आहे उहो अलॻि आहे ऐं तंहिंखां पोइ किरदारनि जो पस मंज़र ख़ानदानी पस मंज़र अलॻि आहे त लोकदब जूं शायदि लोकदब जा जेके नंढा वॾा प्राणा आहिनि ऐं उन सां गॾु तारीख़ूं ऐं उन्हनि जा शुजरा उन्हनि खे भेटे करे असां हिननि ॿिनि किरदारनि ॿिनि सुरनि ॿिनि दास्ताननि खे अलॻि करे सघूं था सुबेली साथियो असां हिननि ॿिन्हिनि तारीख़ी किरदारनि जे मुंझारनि खे वाज़े करण जी कोशिशि कई आहे ऐं असां हिनमहिल बि अञा म्यूज़ियम में मौजूदु आहियूं वरी कंहिं ॿिए पस मंज़र ॿी कुंड ते जेको सो इन्हनि ॻाल्हियुनि खे वधीक तव्हां सां वीचारींदा रहंदासीं ऐं वरी ॿिए पासे हलूं था सिसी ॿियो साह ॿियो नाहे जो ॿिए ॼाण हिकु सिसी ॿियो साह ॿियो नाहे जो ॿिए ॼाण ॼाण हिकु ला सो तव्हां खेत ख़रीद कयो सुबेल साथियो लतीफ़ साईं जे पंध पेचनि जे हवाले सां उहे रस्ता उहे दग उहे वाटूं ऐं उन ते ॿारियल लाट सकाफ़ती हवाले सां तारीख़ी हवाले सां जोग्राफी जे हवाले सां समाजी क़दरुनि जे हवाले सां साईं जॾहिं भिट खां अॻु कोटड़ी मोहल में रहंदा हुआ तॾहिं 22 साल जेको साईं सफ़र कयो उन्हनि सफ़रनि में थर जो सफ़र निहायत अहम आहे जो साईं खे हिन जून में कच्छ ताईं कम अज़ कम हिन थर ऐं कच्छ जे इलाइक़े सां 15 सुरनि जो जेको सो पस मंज़र या तानी पेटो मिलियो ऐं उन्हनि ई किरदारनि सुरनि में किरदार जेके आहिनि लाखो फुलाणी आहे अबड़ो समो आहे ऐं दो सुमरे वारो मामिलो जेको दास्तान आहे कहां तारीख़ी वाक़ियो आहे उहो बि हिन इलाइक़े सां सलाड़ियल हो थर जे हवाले सां त लतीफ़ साईं जा हिन जूअ में केतिरा जॾहिं पंध पिया त उन वक़्तु लतीफ़ साईं खे मारवी या ढोल ॿारो जो किसो बि ॿुधण में आयो हूंदो लाखे फुलाणी जी सुरियाई ऐं सखावत जा किसा बि ॿुधण में आया हूंदा थांवर भट्टी जी सखावत जा किसा बि ॿुधण में आया हूंदा ऐं दो सुमर ऐं अबड़े समय या जखरो जेको हो जादम जखरो उन जी सुरियाई ऐं सखावत जा किसा बि ॿुधण में आया हूंदा त इहे सफ़र साईं जा हिन थर जे हवाले सां अमरकोट जा पुराणा आसार पुराणो शहर पुराणो उहो किलो अकबर बादशाह जी ॼम जे हवाले सां यादगार जेको माग आहे उहो ऐं मारवी ऐं ख़ासि तौर ते ढोल मारोल जी निस्बत सां हिन इलाइक़े जी जेका वाबस्तगी आहे उहा ऐं हिते ई असां जॾहिं अमरकोट शहर जी ॻाल्हि कयूं था असांखे भरिसां मुंहिंजे साम्हूं जेके हाकड़े जा वोकरा मिलनि था उन खां अॻिते जेको थर जो इलाइक़ो आहे सो खारोड़ियो थर सॼे थो ऐं उन ई थर में हितां खां 12 जे पंध ते असांखे 12वीं जो ॻोठ खाहोड़ मिले थो जंहिंमें लतीफ़ साईं उन जाग्राफी जी निस्बत सां ऐं थर जे मुख़्तलिफ़ तबई भाङनि जे हवाले सां हिन खारोड़ या थर या खारोड़ जे इलाइक़े खे जीअं खारोड़ा खड़ी वेड़ी झप विया उन हवाले सां ॻायो ऐं इन्हनि अज़ीम दास्तानियुनि खे पंहिंजे सकाफ़त पंहिंजी धरती सां पेवस्त करे हुननि खे जेको सो एतिरी महानता बख़्शी आहे त लतीफ़ साईं जा पंध पेचनि जे हवाले सां ही बाग ही जू इंतिहाई अहम आहे सुबेली साथियो असां हिकिड़ी नंढी साई वठंदासीं ऐं पोइ वरी
हिन ई जूं में कंहिं ॿिए माॻ ते तारीख़ी माॻ ते तव्हां सां वरी वीचार वंडींदासीं। जीअं लतीफ़ इलाही। उमर असांजे ॾेह में टे टोल सुजनि, उमर असांजे ॾेह में टे टोल सुजनि, हिकु मौत, ॿियो फोड़ाओ, टियों साणीअ खे सिकनि, तूं कीअं मथां तन उमर अलवलूं करीं। सुबिल साथियो, हिकु दफ़ो ॿीहर भलीकार। हींअर अमरकोट शहर जे भरिसां अकबर बादशाह जे ॼम जी यादगार जेका जाइ आहे जिते चबूतरो ठहियलु आहे उहो मुंहिंजे पस मंज़र में आहे। मां हींअर उते बीठो आहियां। हिकिड़ी ॻाल्हि वज़ाहत कंदो हलां जी मूं शुरू में ई हिन रिहाण में ॻाल्हि कई त मौजूदा किलो ऐं मौजूदा शहर पोइ आबाद थियल आहिनि ऐं 1746 में नूर मोहम्मद कलोड़े इहो किलो ठारायो जेको मौजूदा किलो आहे। त उन हिसाब सां असली किलो उहो हिन जू में हिन माॻ जे आस पास या हितां जी हिन जेको इलाइक़ो आहे उन ते ॿधलु हुयो जेको नूर मोहम्मद कलोड़े ॾाराए छॾियो। ऐं उन जो तारीख़ी सबूत या साबिती असां वटि इहा आहे त तारीख़ ॿुधाए थी त अकबर बादशाह हिन किले में ॼाओ हो ऐं उन जी ॼम जी यादगार जेका हीअ ई आहे त उहो किलो बि यकीनन हिते हुयो जेको नूर मोहम्मद कलोड़े ॾाराए छॾियो। ऐं पुराणो अमरकोट शहर उहो बि हिन ई जू में हो ऐं किलो उन जे हदनि में हुयो। त हिन पस मंज़र में जॾहिं असां ॻाल्हाईंदासीं त हुमायूं बादशाह जंहिं हिंदुस्तान ते हुकूमत कई ऐं शेरशाह सूरी उन खे जॾहिं उतां भॼायो शिकस्त ॾेई त हू कच्छ जे हवाले सां दरपदर थी एतिरो त ख्वार ख़राब थियो जो हुन जो अध खां वधीक लश्कर जेको सो उन ऐं बुख विघे मारिजी वियो ऐं हितां जे लोकल राजाउनि बि हुन जो साथ न ॾिनो ऐं रस्ते ते पवंदड़ खूह लटाए छॾिया ऐं तारीख़ तमामु डिघी आहे। त असां ॻाल्हि था कयूं त हुमायूं जी घरवारी जेका हमीदा बानो आहे उन लाइ बि ॿ टे रवायतूं आहिनि त सिंधी औरत हुई सेवण जी हिकु शिया घराणे जी जेका हुमायूं जे हिन दरबार में शामिल हुई ऐं पहिरीं नज़र में कंहिं महफ़िल में हुमायूं खे पसंदि अची वई पर हमीदा बानो इनकार कयो ऐं पोइ कंहिं वॾी जे चवण ते उहा जेका सा शादी ते राज़ी थी। त जॾहिं शिकस्त खाई मोटियो पियो त हिन जो लश्कर बुख उन विघे मरंदो रहियो एतिरे क़दुरु जो हुमायूं जो पंहिंजो ज़ाती सवारी वारो घोड़ो बि मरी वियो ऐं हिकु सिपाही खां घुरियो त उन हिन खे न ॾिनो। आख़िर उठ जो बंदोबस्तु करे उन ते हे चढ़ियो ऐं तॾहिं हमीदा बानो ॻोहराई हुई उमेद सां हुई ऐं ॾींहं वेझा हुया हुन जा त हिते राणो प्रसाद हाकिम हुयो अमरकोट जो ऐं हिन किले जो वाली हुयो ऐं हुन पंहिंजो हुमायूं जे लश्कर खे एॾी 2 महीननि जी उन बुख खां सतायल लश्कर खे जेको सो मेज़बानी कई। ऐं अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हिन माॻ ते जॾहिं मां बीठो आहियां ऐं असांजे सकाफ़त खाते तरफ़ां जेको बोर्ड लॻायो वियो आहे त उहो मज़हबी कटरपणे जे हवाले सां
हमायूं जो ज़िक्र थिए थो, अकबर बादशाह जो ज़िक्र थिए थो, पर उहो मोहसिन राणो प्रसाद जंहिं पंहिंजो माल मिल्कियत लश्कर पंहिंजो राज भाग ऐं पंहिंजे घर जा दरवाज़ा खोलिया, किलो ख़ाली करे शाही महल में हिन हमायूं जे ख़ानदान खे, हिन जे कुटुंब खे, हुन जे औरतुनि खे पनाह ॾिनो। उन मोहसिन जो नालो नाहे त तारीख़ सां इहा ॾियाई थिए थी पई। त वरी असां चऊं था साॻी में ॻाल्हि ते त हिते जॾहिं हमायूं आयो त राणे प्रसाद पंहिंजे किले जा दरवाज़ा खोलिया, ॿाहिरि निकिरी हुनजी भलेकार कई ऐं हुनखे पनाह ॾिनई। ऐं इन पस मंज़र में असां जॾहिं ॾिसंदासीं त अरगोननि राणे प्रसाद जे पीउ खे क़तलु कयो हो ऐं राणे प्रसाद जे इन पंहिंजे तावन जो हिकु सबबु इहो बि हुयो त जीअं हू अरगोननि खां वैर वठी सघे, त पंहिंजो हिते जेको सो रहाइश थी हिननि जी। त जीअं मूं अर्ज़ु कयो त हमीदा बानो जा ॾींहं भरिजी आया हुआ पंहिंजे हवाले सां, त उमर बादशाह हितां खां 12 किलोमीटर खिपरे वारे इलाइक़े में हुयो ऐं फैमिली पंहिंजी खे हिते छॾे वियो हो। त उते ई हुयो अञा लश्कर सां पंहिंजे सां, ऐं सोडो हुन सां गॾु हुयो पंहिंजे राज भाग सां, पंहिंजे राज जो बाक़ी लश्कर बि हुनखे घुराए ॾिनई। ऐं पोइ हिते ई हुन माई हथ पैर लधा, पुट ॼाओ उहा ख़बर जेका हिनखे हमायूं खे हितां खां 12 किलोमीटर खनि खिपरे वारे पासे ॾांहुं लश्कर में ॿुधाई वई। ऐं उन वक़्तु हमायूं वटि एतिरो माल मिल्कियत कोन हुई जो सिकी लधे पुट जी ॼम जी ख़ुशी ख़ातिर के जेको सो विरहाए ऐं या दान कढी सघे। त पोइ मुश्क जी ज़रूरी हुई जेका चपटी जेका पंहिंजे लश्कर में विरहाई, पर उन में हिकिड़ो तमसीली ओञाण असांखे मिले थो त अकबर इहे लफ़्ज़ चया हुआ त मुंहिंजो ही सुलक्षणो पुट जीअं ही मुश्क जी ख़ुशबू हर पासे खे वासे थी, उहे हुनजी जो किरदारु, हुननि जी बादशाही जेका हिन खिते जे हवाले सां या दुनिया में इहे हुआ जेका सा वासिजी वेंदी। त इन हवाले सां ॾिसूं था त हिते किलो रही चुको आहे, सिर्फ़ु ही ॼम माग अकबर जो मौजूदु आहे। त मां अर्ज़ु कंदो हलां त तारीख़ शाहिद आहे त बादशाहनि, शहनशाहनि ऐं अॼोके इक़्तिदारी ऐवाननि, जंहिंमें सदारती हाउस हुजनि, CM हाउस हुजे या PM हाउस हुजे या गवर्नर हाउस हुजे या ॿिया अहिड़ा इक़्तिदारी धुरियूं हुजनि, त उहे इक़्तिदारी धुरियूं सॼो पंहिंजी हिफ़ाज़त जो बंदोबस्तु सिर्फ़ु पंहिंजी ज़ात, पंहिंजे ख़ानदान, पंहिंजे मुफ़ादनि लाइ कंदा आहिनि। त तारीख़ में किला बि सिर्फ़ु शाही ख़ानदान जे तहफ़ुज़ ऐं पंहिंजे मख़सूस फ़ौजी जथे जे तहफ़ुज़ लाइ जोड़िया वेंदा हुआ। बाक़ी आवाम उहे हमले आवरनि जे रहम करम ते हूंदा हुआ, जेके जहिड़े तहिड़े हाल में मरंदा ऐं जीअंदा हुआ। त किलनि ऐं कोटनि जी अदावतूं मख़सूस बादशाही शाही ख़ानदान जे तहफ़ुज़ लाइ जोड़ी वेंदियूं हुयूं, पर वक़्तु ॾाढो बेरहम आहे। इहो अकबर जंहिंजे पीउ माउ खे सिंधी क़ौम ऐं सिंध धरती अहिड़े ॾुखे वक़्त में पनाह ॾिनी जिथे सवाइ अलाह जे ॿियो को बि हुनजो ओही वाही न हुयो ऐं अन्न पाणी बि न हो हुनजे लश्कर में। कई हिकिड़े दफ़े त खूह मां पाणी जो ॿोको कढियो पियो, त ऐलान कयूं त वारे वारे सां सभ खे पाणी मिलंदो, पर जीअं ॿोको ॿाहिरि आयो त एतिरी में त रश थी जो माण्हू ॿोके समेत उहा फ़ौज जा लश्कर जा सिपाही दरिया हिन में खूह में अंदरि किरी पिया ऐं मरी विया। के माण्हू उते ई उन गर्मी उस ऐं बुख जे करे ॼिभियूं कढी गिग वहाए जेके से वारी में लथड़ंदा मरंदा विया। किन पंहिंजो पाण उन खूहनि में उछलियो, हिकु तलाउ ते पहुता त उते तलाउ ते अॻे ई जेको सो मुखालिफ़ धुर जो पहरो हुयो, पर प्यासो लश्कर उन सां मदे मुक़ाबिल थियो। आख़िर उन खे जेको सो तलाउ ते कब्ज़ो थियो हिमायूं जे लश्कर जो, पर हुन जे जानवरनि या वहट जेके हुआ घोड़ा ऐं ऊठ हुननि एॾे अरसे जी उन खां पोइ एॾो पाणी पीतो जो उहे उते पाणी पीअण सां फूकिजी जेके से मरी विया। त इन पूरी कारसाज़ में जेको हिकिड़ी तकलीफ़ूं हुयूं, जेके अज़तूं हिन सठियूं ऐं इन ॾुखे वक़्त में जंहिं क़ौम जो धरती हुनखे पनाह ॾिनी, जेका अकबर जी मादर भूमि चइजे, ॼम भूमि चइजे, इहो ई साॻियो अकबर अहसान फरामोश जॾहिं वक़्त जो हाकिम थिए थो त पंहिंजे सिपह सलार खाना खे मोकिले सिंध ते का करे सिंध खे वरी बि ग़ुलाम रखे थो। इहा तारीख़ में वॾी अहसान फरामोशी आहे, इहा तारीख़ में वॾी हिकिड़ी मुनाफ़िकी आहे। जंहिंखे असां लिमक खारायो आहे, उहो जंहिं ते असां अहसान कयो आहे, जंहिंखे असां पनाह ॾिनी आहे, उहो आख़िर असांजो ई दुश्मन साबित थियो आहे।
पर वक़्तु ॾाढो बेरहम आहे त हुनजी शिकस्त राणे प्रसाद जे एॾे ताउन जे बावजूदि ही जॾहिं अॻिते वधनि था त पंहिंजे उन ख़ानदानी हठ ऐं गुरूर में ऐं मुग़ल मोतबरी वारे रवैये जे करे ख़ुदि पंहिंजे मोहसिननि यानी राणे प्रसाद सोढे जे माण्हुनि सां हिन जी जेको सो थोरी घणी बदसलूकी थिए थी जंहिंजो बि हू तदारक हमाई नथो करे ऐं उन ते राणो प्रसाद कावड़जी करे पंहिंजो लश्कर वठी मोटी थो अचे त उन वक़्तु वरी हमाई ते ॾुखियो वक़्तु अचे थो आख़िर हू मायूस ऐं बेवस थी करे सिंध बि छॾे ऐं पंहिंजो ईरान रवानो थी वञे थो त हिननि कहाणी जो मक़सदु सिर्फ़ु इहो हो इन ॾुखे वक़्त में हिन माण्हू जी मेज़बानी करणु इहो सिंधी माण्हू जो मिज़ाज आहे त हली अचे जेको अची पनाह लाइ अचे त उनखे पनाह ॾियण बि असांजो वड़ आहे उन ते पंहिंजो माल मिल्कियत हुनजे हवाले करणु जेका सघ ताक़त हुजे उहा हुनजे हवाले करणु इहो तारीख़ी तौर ते असां सिंधी क़ौम जो हिकिड़ो मिज़ाज आहे मेज़बानी ऐं अहसान करणु जीअं हिन प्रोग्राम जी शुरूआत में ॻाल्हि कई त हुस्न सूरियाई सखावत हिन खिते जी निशानी आहे ऐं उहे तमदुन ऐं सकाफ़त जा ओहियाण थियनि था जेके तारीख़ में हमेशह उन्हनि खे अमर करे छॾनि था त ही जेको सो हिकिड़ो वाक़ियो हो तारीख़ी तौर ते ऐं तारीख़ जी बेरहमी आहे त उहे अॼु यादगार असांखे सिर्फ़ु हिकिड़े चबूतरे जे रूप में मिलनि था ऐं उन्हनि पंहिंजे मोहसिननि सां जेको हशर कयो उन खां पोइ अकबर जेका सिंध सां निमक हरामी कई उनजो पुटु जहांगीर सलीम जंहिंखे पढ़ाइण वारा बि सिंधी उस्ताद हुआ ठटे जा ऐं उन बि सिंध खे पंहिंजे दौर में ग़ुलाम रखियो ऐं तारीख़ शाहिद आहे त अरगोन दौर में तुरखान दौर में पारसी न पढ़ण ते ॼिभूं कटियूं वेंदियूं पर मुग़ल दौर जॾहिं आयो त पारसी न पढ़ण ते बि ॼिभूं कटियूं वेंदियूं पर सिंधी पढ़ण ते बि ॼिभूं कटियूं वेंदियूं हीउ हिकु वॾो वाक़ियो आहे जंहिंजे हवाले सां हुनजी अहसान फरामोशी निमक हरामी ज़ाहिर थिए थी ऐं उहो जेनेटिकली नसुल अॼु बि सिंध जी कुंड कुर्छ में मौजूदु आहे जेको अॼु बि निमक हरामी करे थो अॼु बि उहा जेको सो वेसा घाती करे थो अॼु बि हिन धरती जो उहो जेको सो ॾुॼण आहे सॼण साबित न थी सघियो आहे त इहे तारीख़ मां असांखे सबक़ सिखणु घुरिजे त वक़्तु ऐं हालतूं ॾाढियूं बेरहम थींदियूं आहिनि अॻे पोइ क़ुर शाहिद आहे त हर शइ पंहिंजी असलियत ॾांहुं मोटंदी आहे उहा मालिकनि जे हवाले थींदी आहे ऐं तारीख़ में कई सुरमा कई बादशाह जेके पाण खे तवगर सॾाईंदा अकबर द ग्रेट सॼो थो वञे हिस्ट्री में त उन अकबर द ग्रेट जो बि नामो निशान सिर्फ़ु हिकु चबूतरे में आहे ऐं हिन जी निमक हरामी जी कहाणी पंहिंजी जाइ ते आहे त हिन इलाइक़े में तारीख़ी तौर ते जेके सिंध जी तारीख़ जे हवाले सां तॾहिं की दौर में लतीफ़ साईं जे दौर में ग़ुलाम सिंध मुग़लनि जे दौर में जेका ग़ुलाम सिंध रही ऐं लतीफ़ साईं जो दौर उहो सजे थो त लतीफ़ साईं जा पंध पेचरा इन्हनि मादनि मकाननि खां ज़रूरु थिया आहिनि त जेके सिंध दुश्मन घुरियूं आहिनि उन्हनि जो हाल बि ॾिसिजे ऐं जेके सिंध सॼण घुरियूं आहिनि उन्हनि जी सनाई साराह बि पंहिंजे कलाम में कजे त ही जीअं मूं शुरू में बेत पढ़ियो त उमिरि असांजे ॾेह में 3 टोल सुजनि त हिन धरती जो इहो वड़ रहियो आहे त हुन जा 3 मयार आहिनि हिकु जीअं मौत ॿियो फोड़ाओ टियों साणियुनि खे सिकनि जीअं मौत अटल आहे हक़ीक़त आहे तीअं इहो विछोड़ो बि हिननि माण्हुनि लाइ जेको सो हिकु एॾी वॾी हक़ीक़त आहे ऐं एॾी वॾी इहा हक़ीक़त आहे त हीअ पंहिंजी धरती सां मोहबत कंदा आहिनि ऐं पोइ मारी चए थी तूं कीअं मथां कनि उमिरि अलवलूं करिए सो ॿिनि साथियो असांजे अॼोकी रिहाण जो वक़्तु पुॼाणे खे पुॼे थो सलीम भुट्टो लतीफ़ी खे इजाज़त ॾींदा असां अञा हिन ई जू में हिन ई माॻ ते आहियूं पर कंहिं ॿिए माॻ ते वरी कंहिं नए किरदार ऐं कहाणी सां गॾु तव्हां सां वीचार वंडींदासीं तेसिताईं सलीम भुट्टो लतीफ़ खे इजाज़त ॾींदा जीअं लतीफ़ जीअं लतीफ़ी लाल